बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 3 लेसन 16 बायनॉमियल नॉमेनक्लेचर साइंसी नाला ॾियण जो तरीक़ेकार। आहियां बायोलॉजी उस्ताद नजुला चन्ना, अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर। Binomial nomenclature is the method of giving scientific names to living organisms. जेके बि जानदार शयूं आहिनि उन्हनि खे नाले ॾियण जो हिकिड़ो साइंसी तरीक़ेकार आहे जंहिंखे असां चऊं था बायनॉमियल nomenclature. The advantages of scientific over common names are that they are accepted by speakers of all languages, that each name applies only to one species, and that each species has only one name. इन साइंटिफिक जेको तरीक़ेकार आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर जो, उन जो आम जेके नाला आहिनि उन्हनि जे मथां इहो फ़ाइदो आहे त इहे जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू हुजनि उहे समूरा उन नाले खे सुञाणंदा आहिनि ऐं उनखे क़बूल कंदा आहिनि। ऐं इहो जेको हिकिड़ो नालो हूंदो उहो हिकिड़ी स्पीशी, हिकिड़ो ई जेको जानदार आहे ख़ासि, उन जे मथां ई उहो नालो रखियलु हूंदो आहे। ऐं ईच स्पीशी हैज़ ओनली वन नेम, ऐं इहा जेका स्पीशी आहे हिकिड़ी, उनखे सिर्फ़ु हिकिड़ो ई नालो हूंदो आहे। A common name as common names cause many problems to identify the organisms, as different regions have different languages for the same thing. For example, कॉमन नाले सां हिकिड़ो मसइलो आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मुख़्तलिफ़ माण्हू रहनि था उन्हनि जूं मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि, ऐं वरी हिकिड़ी शइ जे लाइ उन्हनि वटि वरी मुख़्तलिफ़ नाला आहिनि। मिसाल जे तौर ते अनियन जेको थिए थो बसर, उनखे उर्दूअ में प्याज़ चवंदा आहिनि, पर ॿियनि इलाइक़नि में जेकॾहिं तव्हां घुमी ॾिसो त उनखे गंडा, या वरी असां सिंधीअ में उनखे बसर सॾींदा आहियूं, ऐं वरी सराइकी में उनखे बसल सॾींदा हुजनि। हाणे इहे 3-4 नाला थी विया। जेकॾहिं सिंधीअ में तव्हां कंहिं वञी करे ऐं जेको पंजाब में सराइकी ॻाल्हाए थो, या तव्हांजो जेको आहे सो हिंदुस्तान में जेको आहे सो उर्दू ॻाल्हाए थो, हिंदी ॻाल्हाए थो, त उनखे वञी जेकॾहिं तव्हां चओ बसर त हू कोन सम्झी सघंदो। पर साइंटिफिक लैंग्वेज में इन जो नालो आहे एलियम सेपा। हाणे इहो एलियम सेपा तव्हांजो उर्दू ॻाल्हाईंदड़ बि सम्झंदो, अंग्रेजी ॻाल्हाईंदड़ बि सम्झंदो, सराइकी ॻाल्हाईंदड़ बि सम्झंदो, सिंधी ॻाल्हाईंदड़ बि सम्झंदो, त बसर जी ॻाल्हि करे थो पियो। तंहिंजे करे हीउ जेको तरीक़ेकार आहे उहो डेवलप थियो त जीअं इन्हनि शयुनि जो हिकिड़ो अहिड़ो नालो रखियो वञे, हिकिड़ो नालो रखियो वञे जेको दुनिया भर में उहो सभई जेके माण्हू रहनि था पिया, भले उन्हनि जूं ॿोलियूं मुख़्तलिफ़ हुजनि, भले उन हिकिड़ी शइ जा उते 100 नाला हुजनि, जेतिरियूं ॿोलियूं आहिनि ओतिरा नाला हूंदा, पर साइंटिफिक नेम मां इहो फ़ाइदो आहे त उहे सभई माण्हू मुख़्तलिफ़ ॿोलियुनि वारा उन हिकिड़ी शइ खे उन नाले सां सुञाणंदा। As the word binomial suggests, the scientific name of a species consists of 2 names. बायनॉमियल जेको लफ़्ज़ आहे उन मां इज़ार थिए थो त इहो जेको स्पीशीअ जो साइंसी नालो हूंदो उन में 2 नाला हूंदा। हिकिड़ो बाय जो मतिलबु आहे 2, नामियल यानी नाला। हाणे 2 नाला जो हूंदा त पहिरियों जेको नालो थींदो उहो हूंदो आहे जीनस जो, ऐं जेको ॿियो नालो थींदो उहो थींदो आहे स्पीशी जो नालो। इहो जेको तरीक़ेकार आहे उहो सभ खां पहिरियां स्वीडिश बायोलॉजिस्ट हुयो कैरलोस लिनियस, उन पहिरियां मुतारफ़ करायो हुयो। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो जानदार जानवर आहे जंहिंखे असां टाइगर सॾियूं था। हाणे इहो जेको नालो आहे इहो या त उहे सम्झी सघनि था जेके अंग्रेजी ॻाल्हाईंदा हुजनि, या वरी अंग्रेजी उन्हनि पढ़ी हुजे। पर जेकॾहिं उन्हनि अंग्रेजी न पढ़ी आहे या अंग्रेजी ॻाल्हाईंदड़ न आहिनि त उहे इन लफ़्ज़ खे सुञाणे कोन सघंदा। पर जेकॾहिं उन्हनि खे चइजे पैंथरा टिग्रिस त उहे इन खे सुञाणंदा, छो त इहो इन जो साइंसी नालो आहे। इन जो जेको पहिरियों नालो आहे पैंथरा, उहो आहे जीनस, ऐं उनजी जेका ॿियो नालो आहे टिग्रिस, उहो वरी उनजी स्पीशीअ खे ज़ाहिर करे थो। हाणे जेको जीनस आहे उहो मिसाल जे तौर ते हिकिड़ो सरनेम थींदो आहे, जेकी वेझा पाण में मिलंदड़ जुलंदड़ जेके माइट आहिनि, भाइर आहिनि, भेणूं आहिनि, उन्हनि जा भाटिया भाणजा आहिनि, उन्हनि जो जेको नालो आहे सभिनी जो कॉमन, उनखे असां जीनस जो नेम सॾियूं था। ऐं जेको स्पीशीज़ जो नालो थींदो आहे उहो ऑर्गेनिज़म जो पंहिंजो स्पेसिफिक नालो थींदो आहे। मिसाल जे तौर ते हाणे मुंहिंजो सरनेम आहे हुसैन, ऐं वरी जेको मुंहिंजो स्पीशी जो नालो थींदो उहो थींदो मुंहिंजो स्पेसिफिक नालो पंहिंजो नजील आहे। हाणे नजील आहे त मां थी सघां थो, पर हुसैन जेको आहे सो उहो वरी मुंहिंजो भाउ बि थी सघे थो। मिसाल जे तौर ते मुंहिंजे ॿिए भाउ जो नालो आहे सफ़ीउल्लाह हुसैन। ईअं मुंहिंजो जेके भेनर आहिनि, मुंहिंजा जेके ॿिया भाइर आहिनि, उन्हनि जे नाले जे पोयां हुसैन सभिनी सां लॻल हूंदो। पर जेको तव्हांजो स्पेसिफिक नालो आहे नजील आहे, उहो हाणे तव्हांजो ॿियो भाउ कोन थो थी सघे, तव्हांजी ॿी का भेण कोन थी सघे, तव्हांजो भाइटियो कोन थो थी सघे। तंहिंजे करे हीउ जेको तव्हांजो ॿियो नालो आहे स्पीशी वारो जेको नालो आहे उहो ख़ासि थींदो आहे, ऐं जेको वरी जीनस जो नालो आहे उहो वरी कॉमन थींदो आहे, क्लोज़ली रिलेटेड हुजनि। हाणे इहो पैंथरा जेको आहे उहो तव्हांजे टाइगर सां बि लॻी सघे थो, बबरशीअ सां बि लॻी सघे थो, लिपर्ड सां बि लॻी सघे थो, पर उन्हनि जो जेको स्पीशी वारो नालो आहे उहो वरी तव्हांजो हाणे सिर्फ़ु जेको टिग्रिस आहे उहो टाइगर ते हूंदो।
इहो लायन ते तव्हां ईअं कोन था चई सघो त पैंथरा लायन न, इहो तव्हांजो वरी लेपर्ड ते बि कोन लॻंदो, उन्हनि जा अलॻि अलॻि पंहिंजा वरी स्पेसिफिक जेके नेम आहिनि उहे इन ॿिए पार्ट में अची वेंदा। मिसाल जे तौर ते तव्हां जेके बिग केट्स आहिनि उहे त तव्हां नेशनल जियोग्राफिक ते ॾिठियूं हूंदियूं, ऐं तव्हां वरी इन्हनि जा जेके नाला आहिनि उहे थी सघे थो तव्हांखे कुझु जा ईंदा हुजनि, कुझु जा वरी नाला बि कोन ईंदा हुजनि। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे बर्फ़ानी जेको शींहुं आहे उहो लॻंदो हुजे, तव्हांखे हे चीतो लॻंदो हुजे, हे बि तव्हांखे चीतो लॻंदो हुजे, हे तव्हांखे लिपर्ड तव्हां ॿुधो हुजे अंग्रेज़ीअ में, ऐं ॿियो वरी असां वटि बबर शींहुं आहे, उहो कॉमनली हर कंहिं ॿुधो आहे। हाणे इन्हनि सभिनी जो तालुक़ु जेको आहे उहो जीनस पंथेरा सां आहे। पंथेरा जेका जीनस आहे उन में सभु अची था वञनि, छो त इहे सभई जेके आहिनि हिक ॿिए सां क्लोज़ली रिलेटेड आहिनि, पर इन्हनि जेका स्पीशी आहे उहा इन्हनि जी डिफरेंट आहे। मिसाल जे तौर ते असांजो जेको स्नो लियोपर्ड आहे उन जी जेका स्पीशी आहे उहा आहे अनकिया, ऐं टाइगर जेको आहे उन जी वरी असां वटि स्पीशी आहे टिग्रिस, ऐं असां वटि जेको जैगुआर आहे उन जी आहे जेका स्पीशी आहे उहा आहे अनका, ऐं तव्हांजो लिपर्ड आहे उन जी आहे पार्डस, तव्हांजो लायन आहे उन जी स्पीशी आहे लियो। हाणे छा थींदो त असां इन जे जीनस ऐं उन जे स्पीशीअ जे नाले सां गॾाए करे हेॾां पहिरियों नालो रखंदासीं, ॿियो नालो खणंदासीं स्पीशी जो, त हिननि जा नाला जेके आहिनि उहे साइंटिफिक नेम थींदा वेंदा। मिसाल जे तौर ते तव्हांजो स्नोपर्ड जेको स्नो लियोपर्ड आहे उनजो नालो थींदो वञी करे पंथेरा अनकिया, ऐं तव्हांजो वरी जेको टाइगर आहे उनजो नालो थींदो पंथेरा टिग्रिस, हिन जो नालो वञी थींदो तव्हां वटि पंथेरा अनका। तव्हां वटि लिपर्ड आहे उनजो नालो वञी थींदो करे वरी पंथेरा पार्डस, ऐं शींहुं आहे उनजो नालो थींदो पंथेरा लेओ। हाणे हिननि जा इहे साइंटिफिक नाला थी विया। तव्हांखे कंहिं बि जानदार जो नालो न ईंदो हुजे उनजो साइंसी नालो तव्हां सर्च कंदव, उहो साइंसी नालो पूरी दुनिया में जिते जिते साइंस पढ़ी सम्झी वञे थी उहो उन जानदार खे सुञाणंदा इन नाले सां। प्रिंसिपल्स फॉर बायनॉमियल नॉमेनक्लेचर, बायनॉमियल नॉमेनक्लेचर जा जेके उसूल आहिनि उन्हनि में सभ खां पहिरियों उसूल आहे त साइंटिफिक नेम ऑफ एनी ऑर्गेनिज़म शुड बी इटैलिसाइज्ड व्हेन प्रिंटेड। जेॾी महिल बि तव्हां इन्हनि जो साइंटिफिक नालो लिखो था त उहो तव्हांजो इटैलिसाइज़ हुजणु घुरिजे। इटैलिसाइज़ कीअं हूंदो आहे त उहे थोरा टेड़ा अखर लिखियल हूंदा आहिनि, जीअं लिखियल आहे होमोसेपियंस। हाणे ॾिसो इहे ॿियनि अखरनि जी भेट में थोरा टेड़ा आहिनि, कंप्यूटर में त इहो तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिली वेंदो आहे आसानी सां त इन्हनि खे इटैलिक्स में लिखो त उहो तव्हांजा जेके आहिनि थोरा अखर जेके आहिनि उहे पासीरा थी वेंदा आहिनि। एंड वैन हैंड रिटन दीज़ आर अंडरलाइंड, पर वरी जेॾी महिल तव्हां इहो हथ सां था लिखो त पोइ उते हाणे इटैलिसाइज़ तव्हां कीअं कंदव? पोइ हिकिड़ो तरीक़ो आहे त तव्हां भले उन्हनि खे सिधो लिखो पर उन्हनि खे अंडरलाइन करे छॾियो। ॿियो उसूल इहो आहे त द फर्स्ट वर्ड ऑफ द नेम इज़ जेनरिक, ऑलवेज स्टार्टेड विद द कैपिटल लेटर। नाले जो पहिरियों जेको हिसो आहे या ॿ नाला आहिनि, पहिरियों जेको नालो थींदो उहो जेनरिक हूंदो, जेनस जो नालो हूंदो, ऐं उहो जेको शुरू थींदो कैपिटल लेटर सां थींदो। ॿियो जेको नालो आहे उहो तव्हांजी स्पीशी जो हूंदो आहे ऐं उहो कॾहिं बि कैपिटलाइज़ कोन कबो आहे। हिन में ॾिसो होमो सेपियंस, हाणे होमो सेपियंस इंसान जो साइंसी नालो आहे, हुन में जीनस आहे हुनजी होमो ऐं स्पीशी आहे सेपियंस। होमो जेको पहिरियों नालो आहे उहो जीनस जो आहे, उहो कैपिटल लेटर सां शुरू आहे, हे तव्हांजो नंढे लेटर सां शुरू आहे। टियों उसूल इहो आहे त वेन द साइंटिफिक नेम इज़ रिटन फर्स्ट टाइम, जेकॾहिं पहिरियों भेरो को साइंटिफिक नालो लिखिजे थो, तव्हां किथे बि पैराग्राफ लिखो था उते तव्हां होमोसेपियंस जी ॻाल्हि कयो था ऐं बार बार उहो रिपीट थो थिए, त जॾहिं तव्हां पहिरियों भेरो लिखंदव त इट इज़ रिटन फुल, बट वेन इट इज़ रिपीटेड सेवरल टाइम्स इट इज़ एब्रीविएटेड। तव्हां पहिरियों दफ़ो उहो फुल नेम लिखंदव जीअं आहे जेतिरो। मिसाल जे तौर ते जेको गुलाब जो गुल आहे उनजो नालो आहे रोज़ा इंडिका, हाणे इहो सॼो लिखणो पवंदो, पर जॾहिं तव्हां वरी ॿियों दफ़ो टियों दफ़ो चोथों दफ़ो पैराग्राफ में लिखो था त पोइ तव्हां हुनजी एब्रीविएशन लिखंदव। मिसाल ॾिसो असां ॾिनोसीं हुनजो पहिरियों जीनस जे नाले मां आर कढी कैपिटल में लिखीसीं ऐं उहो तव्हांजो डैश इंडिका थी वियो, आर डैश इंडिका। सो इहो ई तरीक़ो आहे, उसूल आहे नंबर टियों, नालो पहिरियों दफ़ो लिखो पैराग्राफ में त फुल नेम लिखंदव, ॿियों दफ़ो टियों दफ़ो चोथों दफ़ो लिखो त एब्रीविएशन में लिखंदव। हुनजो तरीक़ो इहो आहे त पहिरें नाले मां कैपिटल लेटर रखी करे डॉट ॾेई करे ऐं पोइ वरी तव्हां स्पीशी जो जेको नालो आहे उहो लिखी छॾींदव। चौथों प्रिंसिपल इहो आहे त समटाइम्स द अदर नेम अपीयर्स आफ्टर स्पीशीज़ नेम विच मीन्स द स्पीशी वाज़ डिस्क्राइब्ड बाय हिम। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त स्पीशी वारे नाले जे पोयां कंहिं माण्हूअ जो लेखक जो नालो अची वेंदो आहे। हिन जो मतिलबु इहो ईंदो आहे त इहो जेको स्पीशीअ जो नालो आहे या जेको ऑर्गेनिज़म जो नालो आहे उहो उन माण्हूअ ई सजेस्ट कयो आहे, उन ॿुधायो आहे। फॉर एग्ज़ाम्पल मैंगो प्लांट जो जेको नालो आहे उहो आहे असां वटि मैंजीफ्रा इंडिका एल। हाणे इहो जेको स्पीशी जे पोयां एल आहे हिन जो मतिलबु आहे त मैंजीफ्रा इंडिका वाज़ फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय लिनियस। लिनियस इहो नालो पहिरियां ॿुधायो रखियो हुयो, तंहिंजे करे स्पीशीअ जे पोयां उनजो नालो ॾिनल आहे एल वारो।
Use internet to search a scientific name of potato, मटर, चाइना रोज़ एंड डॉग. पटाटे, मटर, चाइना रोज़ या डॉग जो जेको आहे तव्हां साइंटिफिक नालो ॿुधायो इंटरनेट जी मदद सां. पटाटे जो जेकॾहिं तव्हां हुनजो किंगडम कढंदव त हुनजी तव्हां वरी सब किंगडम, डिवीजन, सब डिवीजन, क्लास ॾिसंदव त हुन में तव्हांखे जीनस ऐं स्पीशी नज़र ईंदो. उसूल तव्हांखे यादि रखणु घुरिजे. पहिरियां जीनस जो नालो लिखंदासीं कैपिटल में ऐं वरी पोइ तव्हां स्पीशी जो नालो लॻाईंदव. जीनस अथसि सोलेनम, स्पीशी अथसि ट्यूबरोसम. हाणे हिन जो नालो छा थी वेंदो? पटाटे जो नालो थी वेंदो सोलेनम ट्यूबरोसम. मटर आहे उनजो तव्हां ॾिसो वञी करे टेक्सानॉमी ॾिसंदव त तव्हांखे उन में वञी करे जीनस ते पहुचणो पवंदो. हिन जो जीनस आहे पाइसम ऐं उनजो वरी जेका स्पीशी आहे उहा आहे वरी सेटिवम. हिन जो नालो छा थी वेंदो? मटरनि जो. मटरनि जो नालो थींदो पाइसम सेटिवम. साइंसी नालो हिनजो इहो आहे. डॉग खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त हुनजो जीनस आहे कैनिस ऐं उनजो तव्हांजो स्पीशी आहे हुनजी ल्यूपस. हिन जो नालो थी वेंदो कैनिस ल्यूपस. डॉग जो साइंटिफिक नेम थी वेंदो कैनिस ल्यूपस. सो ईअं तव्हां चाइना रोज़ जो नालो बि इंटरनेट तां हुनजी टेक्सानॉमी कढी करे हुनजो तव्हां पहिरियां ॾिसंदव त हुनजी जीनस कहिड़ी आहे ऐं पोइ तव्हां ॾिसंदव त हुनजी स्पीशी कहिड़ी आहे. उन्हनि ॿिन्ही खे मिलाईंदवसि. उसूल इहो आहे त पहिरियों तव्हां जीनस जो नालो लिखंदव कैपिटल लेटर सां ऐं जेको ॿियो नालो लिखंदव उहो स्पीशी जो हूंदो उहो स्मॉल लेटर सां ई लिखिबो सदाईं. असांजो अॼोको लेक्चर त पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.